आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, इन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। जेकॾहिं तव्हांखे जवाब मालूम आहे तव्हां जवाब कमेंट करे सघो था। साथियों, ॿुधायो त इंसानी जिस्म में रत जो मिक़दार केतिरो हूंदो आहे? जवाब 7 सैकड़ो। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो कमु आहे जेको असां खाधो गिड़काइण महिल नथा करे सघूं? जवाब साह नथा खणी सघूं। साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें पाकिस्तान अमेरिका खां बि अॻिते आहे? जवाब टाइम में। साथियों, दिलचस्प सवाल आहे। ॿुधायो त ज़ाल जो उहो कहिड़ो नाज़ुक उज़ो आहे जेको मुड़ुस खे बिल्कुलु बि पसंदि नाहे हूंदो? जवाब ज़बान। जी हाँ साथियों, जॾहिं ज़ाल औरत घणो ॻाल्हाईंदी आहे त मुड़ुस खे उहो बिल्कुलु बि पसंदि नाहे हूंदो। साथियों, ॿुधायो त हिकु कमरे में 17 माण्हू हुया, 13 सुम्ही रहिया, बाक़ी केतिरा बचा? जवाब बाक़ी 17 ही बचा, छो त सुतल माण्हू बि त कमरे में ई आहिनि। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि? पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट में कंदा ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।